नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त ईद उल अज़हा जे मौके ते शहरनि पंहिंजे जानवर खे सिंगारण ऐं ख़ूबसूरत बणाइण जे लाइ गाननि जी ख़रीदारी करे रहिया आहिनि। गाननि ऐं छंछणियुनि समेत मुख़्तलिफ़ जानवरनि जे सिंगार जी ख़रीदारी में वाध थी वई। हिननि शहरनि जो चवणु आहे त ईद साल में हिकु भेरो ईंदी आहे। असीं पंहिंजे जानवर खे ख़ूबसूरत करे सिंगारींदा आहियूं, इन खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घुमाईंदा आहियूं। जॾहिं त इहे जानवर नंढनि ॿारनि जी तवजे जो मर्कज़ हूंदा। नंढा ॿार इन्हनि जानवरनि सां प्यार कंदा आहिनि। जॾहिं त सुन्नत इब्राहिमी अदा कई वेंदी आहे। सुन्नत इब्राहिमी जी अदायगी खां पोइ इहे ॿार मायूसी जा शिकार थी वेंदा आहिनि। जंहिं जानवरनि सां इहे सॼो ॾींहुं मस्ती कंदा आहिनि, रांदि कंदा आहिनि, पर छा कनि, इहे सुन्नत इब्राहिमी अदा करण बि फर्ज़ आहे। पियो आहे हिन वक़्तु ही सेट हलंदा आहिनि, गाभियुनि जा हूंदा आहिनि। गाभियुनि खे माण्हू सजावट लाइ वठंदा आहिनि। उनखां अलावा ॿियो इहो हूंदो आहे, गानियूं हलंदियूं आहिनि, मोर हलंदा आहे, मुछी हलंदी आहे। अॼुकल्ह माण्हू में पैसो वधीक हूंदो। अॼुकल्ह जे दौर में माण्हू लॉकडाउन जे सबब जे करे माण्हू वटि हींअर पैसो बिल्कुलु न आहे ऐं इन शइ जी हालत बि तमामु घटि थी वई आहे। अॻु में माण्हुनि जो माना जा दिलि जेको चवंदी वठंदा हुआ, हींअर जा हथ माण्हू क़ाबू थी विया आहिनि। लॉकडाउन जे वजह सां माण्हू ॾाढा परेशान लॻा पिया आहिनि। गानियाँ पड़ी हुई हैं, बकरों का सामान लेके जा रहे हैं, अब इधर शहर में सजा रहे हैं। सही है, हम उम्मीद करते हैं कि मतलब हर साल ऐसी ईद मनाई जाए। ये कोरोना वायरस आया हुआ था, इस वजह से फिर भी बहुत अच्छा ईद गुजर रही है। हमारे पास आमद फ़रोख्त बहुत हो रही है, हमें ईद का एंजॉय हो रहा है और आवाम आ रही है, बकरियां लेके आ रही है। बकरियां हम सजाने के 2000-3000 रुपये ले रहे हैं। घणा आहिनि, पर हिते हींअर लॉकडाउन जे करे थोरी माना घटिताई थी वई आहे, हालत घटि थी वई आहे, माण्हुनि जो शौक़ु घटिजी वियो आहे। पर पोइ बि आइटम जाम आहिनि असां वटि। ही मोरा आहिनि, ही ढगी जा आहिनि, इहो बि हिकु सुठे क़िस्म जा आहिनि, माना हलंदा। बाक़ी गानियूं वग़ैरह आहिनि, ही शो वारियूं आहिनि, गानियूं आहिनि, ॿियूं आहिनि, बकरनि जूं आहिनि, ढगियुनि जूं आहिनि। ही छन ऐं बकरनि जे ही बि अॻे वॾे तइदाद में हलंदियूं हुयूं, पर हींअर सफ़ा घटि थी वियूं आहिनि। सभु लॉकडाउन जे करे धर्म भरम। पहिरीं हिते बाक़ाइदे वठंदा हुआ, तयारी कंदा हुआ, बाक़ाइदे माना ख़र्चु वग़ैरह कंदा हुआ, पर हींअर लॉकडाउन जे करे सॼो सिस्टम माना हिकु त पीढ़ियूं बि कोन थियूं लॻनि, हींअर वञी पुठियां हफ़्ते में लॻी आहे। हुनजे करे माना सभु सही आहे, मिड़ई गुज़ारो थी थो वञे। कहिड़ा कहिड़ा आइटम आहिनि? ही बकरियुनि जा आहे, बकर छेलनि जा आहे, गानियूं वग़ैरह हेॾां होॾां, पेरनि जूं झांझरूं वग़ैरह इहा आहे। हले थो कुझु सामान वामान हली थो वञे, गुज़ारो थी थो वञे, शुक्र अलाह जो। हिन में रश जाम आहे, पर धंधे जा हाल कोन्हनि ख़ासि करे, अलाए छाजे करे, या दुकान वधीक थी वियो आहे इन जे करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।